घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी के वार्ड नंबर 14 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कामयाब थियल जनरल काउंसिल मेंबर दीवान सुखदेव आसरदास के एहसास में राजपूत बिरादरी पारां एक तकरीब थी। तकरीब में सुरेश कुमार, कन्हैया लाल, घनश्याम दास, भजन लाल, राव सदाकत अली उर्फ बाबू, राव सुहेल अख्तर समेत राजपूत बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे वार्ड नंबर 14 मां पीपी जो नओं चूंडियल जनरल काउंसिल मेंबर दीवान सुखदेव आसरदास चयो त मां पंहिंजे हल्के जी अवाम जो शुक्रगुजार आहियां जिन मूंखे मकानी चूंडन में शानदार कामयाबी ॾियारी। वाइदो करियां थो त अवाम जे एतमाद ते पूरो लहंदुसि। पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत जी सियासत कई। मकानी चूंडन में पीपी जी कामयाबी सां शहर में तामीर, तरक्की ऐं बहितरी जो अमल जल्द शुरू थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।